लिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहामि कैफ़ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जो लारीब किताब कुरान करीम फुरकान अजीम अजमत वारो किताब जिको खालिके कायनात मालिके कायनात अरहमुर राहिमीन रब जे तरफ खां पांजे प्यारे सोने हबीब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो। उन मुझे पाक कलाम में मुझे मौलाए कायनात रब्बे जुल जलाल असाई अवां खे आला इज्जो शरफता फरमाइण वारे मालिक खालिक आला शरफता फरमाई दे पांजे पाक कलाम मुक़द्दस में असलियत याद ॾियारिया त ए इंसान गुरूर ऐं तकब्बुर अन्नाई वॾाई जे वीचार में रहण वारा तू पांजे असलियत के जरा सुञाण त मूं रब तोखे कहिड़ी शइ मां पैदा फरमायो आ। उहो मुंहिंजो मिठड़ो अल्लाह, उहो मुंहिंजो पाक रब्बुल आलमीन इंसान जे उन असलियत जो बयान फरमाई दे हिदायत ऐं रहनुमाई वारे पाक कलाम में हुक्म इरशाद फरमाए रहियो आहे। सूरह आल इमरान जे अंदर अल्लाह ताला 6 आयत में इरशाद फरमायो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। मुझे पाक रब फरमायो उहो ही आ जेको अवां जे
जे पेटन यानी रहमन में जियां वणे से तियां तवां जूं सूरतों बनाए। ए इंसान दुनिया जा आम मुसव्वर पंहिंजे हथनि जी सोहणी तस्वीर जोड़ींदा आहिनि, पर मुंहिंजो पाक रब उहो आहे जेको अमड़ जे पेट में सुहिणी सूरत खे कीअं पियो पैदा फरमाए। अल्लाह जो कलाम ॿुधाए रहियो आहे त अव्हां दुनिया जे आसाइशुनि में रहण वारा, दुनिया जे लज़्ज़तुनि में रहण वारा, अव्हां खे मुंहिंजे पाक रब कीअं पैदा फरमायो, कहिड़े इज़्ज़ो शरफ़ सां पैदा फरमायो। उहो पाक रब जंहिं जीजल अम्मा जे रहम जे अंदरि सुहिणी सूरत ॾेई पैदा फरमाए। ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। उनखां सवा ॿियो को बि इबादत जे लाइक़ु नाहे। उहो ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। छाखे वञी छो बेली बणे ॿियनि जो वठ कंजक करीम जे आ जग जो वाली जो सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां, सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। वो पाक परवरदिगार 14 पारे कलाम मुक़द्दस जे सूरह हिज्र जी 26 आयत में इरशाद फरमाए रहियो आहे, वलक़द ख़लक़नल इंसान मिन सलसालिम मिन हमइम मस्नून। ऐं बेशक असां इंसान खे गारे जहिड़ी गोहियल बूएदार खड़कंदड़ मिटीअ मां पैदा कयो आहे। अॼु तव्हां ऐं असां ख़ुशबू अतर अंबीर मथे सुहिणा नवां लटा कपिड़ा पाए पंहिंजी शख़्सियत ते नाज़ करण वारा हो, पर अल्लाह जो कलाम यादि थो ॾियारे, ए इंसान तूं पंहिंजी असलियत खे यादि कर त पाक परवरदिगार तोखे कहिड़ी शइ मां पैदा कयो आहे। वल-जान्न ख़लक़नाहु मिन क़ब्ल मिन नारिस समूम। दोस्ताने गिरामी, अल्लाह ताला मथी आयत में इंसान खे गारे जहिड़ी गोहियल बदबूदार मिट्टीअ मां पैदा करण खां पोइ फरमाए रहियो आहे त जिन्ननि खे असां हुन यानी आदम खां अॻ में बाग़ जी जर मां पैदा कयो हो। उहो पाक परवरदिगार जेको जिन्ननि खे बाग़ जी जरीअ मां पैदा करे सघे थो, उन पाक परवरदिगार तुंहिंजे जसद ख़ाकी खे पंहिंजे हथनि सां पैदा फरमायो। ए इंसान, अल्लाह ताला सूरह मोमिनून में वरी तोखे यादि ॾियारे रहियो आहे, वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन। ऐं बेशक असां इंसान खे पहिरियां मिटीअ जे जोहर सत या खमीर मां बणायो, सुम्म जअलनाहु नुतफ़तन फी क़रारिन मकीन। पोइ नुतफ़े जी सूरत में माउ ऐं पीउ जे जुज़नि मां हिकु फुड़ो बनायोसूं ऐं हिकु महफ़ूज़ जाइ यानी माउ जे गिभेरण या रहम में रखियोसीं। अल्लाह ताला अम्मा जीजल जे उन रहम खे पंहिंजे कलाम मुक़द्दस में महफ़ूज़ जाइ सॾे रहियो आहे, यानी उते को चौकीदार न हो, को ॾिसण पालण वारो न हो। पंहिंजे पाक परवरदिगार उन अमड़ जे वजूद पेट में रखी करे पंहिंजी कुदरती परे सां इंसान खे महफ़ूज़ फरमायो। अल्लाह ताला अॻिते फरमाए रहियो आहे, सुम्मा ख़लक़ना नुतफ़त
मुदगत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशनाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिक़ीन। अल्लाह ताला इंसान के असलियत हो याद ॾियारे। सुम्मा खलक़नन नुतफ़त पो उन फुड़े के हिक रत जे दिग जी शिकिल ॾिनीसूं। अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त उहो रत जे दिग वारी शिकिल ॾिनल फुड़ो जेका जऊं वांगुर माउ जीरे मसां चिंबड़ियल हो। पो रत जे दिग खे अल्लाह जो कलाम तो फरमाए असां बूटी बनायो। फ़ख़लक़नल मुदग़त इज़ामा पो बूटीअ मां हड्डा बनायासीं। फ़कसौनल इज़ाम लहमा पो हड्डन के गोश्त वेड़ियोसूं या हड्डन के गोश्त ऐं चमड़ी ढकाएसूं। सुम्मा अंशनाहु खल्क़न आखर पो इन खे हिक नित न्यारी सुहिणी सूरत ॾेई पैदा कयोसूं। मुझो पाक रब बुधाए रहो आ ए इंसान फुड़े खे रत जे दिग में आणण वारा असां उन खे मां जी रिंग में चिंबड़ाइण वारा असां रत जे दिग खे बूटी बनाइण वारा असां बूटीअ मां हड्डा बनाइण वारा असां हड्डन खे गोश्त वेड़ण वारा असां गोश्त खे चमड़ी ढकाइण वारा असां इन समूरी नित सुहिणी सूरत खे पैदा करण वारा असां। फतबारकल्लाहु अहसनुल खालिक़ीन। सो अल्लाह वॾी बरकत वारो ऐं सभ खां बहितरीन जोड़ण वारो आहे। ए दोस्तान गिरामी काबे जे रब जो कसम त इंसान जी पैदाइश हेॾी साइन जी तरक्की कमाल जे बावजूद अॼु बि ईअं आ जेका 1400 साल अॻु क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे। दोस्तान गिरामी ही उहो ई अल्लाह जो कलाम आहे जंहिं कलाम मुक़द्दस खे पढ़ण परूड़ण ऐं सम्झण खां पोइ दुनिया जा साइंसदान उन हक़ीक़त खे सम्झण लॻा। उन हक़ीक़त जी ॻाल्हि मुंहिंजो पाक परवरदिगार कलाम इलाही जे कीअं पारे सूरे रूम में इरशाद फरमाए रहियो आहे वमिन आयातिही अन ख़लक़कुम मिन सुम्मा इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून। ऐं संदसि निशाननि मां हिकु निशानी इहा बि आहे जो तव्हांखे पहिरियां मिटीअ मां पैदा कयईं पोइ तव्हां इंसान सॼी रूह ज़मीन में पखिड़िजी वियो। वमिन आयातिही अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन वरहमह इन्न फी ज़ालिका लआयातिल लिक़ौमिन यतफ़क्करून। ऐं संदसि निशाननि मां इहो बि आहे इहा बि ख़ासि निशानी आहे त हुन तव्हांजे ई जिन्स मां तव्हां जूं ज़ालूं पैदा कयूं जीअं तव्हां उन्हनि मां आराम हासिल कयो। तव्हांजे जोड़े में प्यार मोहब्बत ऐं रहम दिली पैदा करण वारो अल्लाह आहे। बेशक उन में बि उन्हनि माण्हुनि लाइ वॾियूं निशानियूं जेके सोच ऐं वीचार गौर ऐं फ़िक्र करण वारा
ए दोस्ताने गिरामी, इंसान के पैदा करण वारो रब, मुज़क्कर मुअन्निस बनाइण वारो रब, मर्द ऐं औरत बनाइण वारो रब, उहो रब्बुल आलमीन चवे थो त तव्हांजे लाइ मूं रब ज़ालूं पैदा कयो जेके तव्हांजे दुनियावी ज़िंदगीअ में सुकून ऐं आराम जो बाइस बच्चा अव्हांजे लाइ दुनिया में निण जा ठार। अल मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया, माल ऐं औलाद अव्हांजे लाइ हिन दुनिया जो सिंगार करे पैदा कयासूं। वो मुझो पाक परवदिगार पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में अञा भी खोले खोले समझाए रहियो आ। अचो अल्लाह जे कलाम सूरह लुक़मान खे पढ़ूं। आयत नंबर 34 में मुझो पाक परवदिगार फरमाए रहियो आ, इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअह व युनज़्ज़िलुल गैस व यअलमु मा फिल अरहाम व मा तदरी नफ्सुम माज़ा तक्सिबु गदा व मा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्दिन तमूत इन्नल्लाह अलीमुल खबीर। मुझो रब थो चवे बेशक क़यामत जी ख़बर सिर्फ़ अल्लाह वटा, उहो ई आलिमुल ग़ैब आ, उहो ई मींहुं वसाईंदो आ, उहो ई ॼाणंदो आ जेकी कुझु माहिरुनि जे रिहम या पेट में आ। कंहिंखे इहा ख़बर नाहे त सुभाणे हू छा कंदो। को शख़्स नथो ॼाणे त कहिड़ी ज़मीन ते संदसि मौत ईंदो। बेशक अल्लाह अलीम ख़बीर, सभु कंहिंखे हर हंधि हर वक़्तु ऐं हर हाल में ॼाणंदड़ ऐं ख़बर रखण वारो आ। दोस्ताने गिरामी, अल्लाह से छा फरमायो, वयअलमु मा फिल अरहाम। अल्लाह से ज़ाहिर फरमाए थो त माहिरुनि जे रिहम या पेट में कहिड़ी शइ आ। जेकॾहिं अॼु साइंसदान डॉक्टर खां पुछूं था, हू ॿुधाए रहियो आ त मां साइंस जे ज़रिए ॿुधाए सघां थो त पुट आ या धीउ आ। अल्लाह जो कलाम हरगिज़ इहा ॻाल्हि नथो करे त पुट आ या धीउ आ, पर मुंहिंजो पाक परवरदिगार जो कलाम पुट या धीउ खां तमाम इन मुआमले खां घणो मथां हो ऐं इंसान जे इहाते करण खां बईद आ। अल्लाह ताला जे इल्म में आ त इहो ॿार ॼमंदो बि या न। डॉक्टर त सिर्फ़ इहो ॿुधाए सघे थो त इहो ॿार पुट आ या धीउ आ, पर मुंहिंजो पाक परवरदिगार जो फरमाए रहियो आ, वयअलमु मा फिल अरहाम। मुंहिंजो पाक रब जो ऐलान करे रहियो आ, जेको माहिरुनि जे पेट में मां अल्लाह ॼाणंदो या। डॉक्टर धीउ या पुट जी ॻाल्हि त करे सघे थो, पर इहो नथो ॿुधाए सघे त इहो ॿार ॼमंदो या न ॼमंदो, सही सलामत ॼमंदो या ऐब नुक्स वारो हूंदो, केतिरी उमिरि माणींदो, दुनिया में कहिड़ो कमु कंदो, उनजो रिज़्क दुनिया में केतिरो हूंदो, नेकोकार हूंदो या बदकार थींदो, उन में कहिड़ियूं सलाहियतूं थींदियूं, आलिम थींदो, चोर थींदो, सियासतदान थींदो, धाड़ेल थींदो। अल्लाह खे त उन जे रिहम जे अंदरि उन जी नशो निमा पाइण खां अॻु में इन सॼे हालात जी ख़बर आ। उहो वहुव बिकुल्लि शैइन ख़बीरा, उहो पाक रब ॼाणे थो त रुगो नर ऐं मादी या जिन्स जो मसालो न, पर वयुनज़्ज़िलुल गैस। अल्लाह ताला ख़ास पंहिंजे लाइ नथो चवे, यानी कंहिं ॿिए खे बि इल्म थी सघे थो। पर हदीस में जॾहिं हज़रत जिब्रील मुंहिंजे आका रहमत वारे हबीब खां पुछो, मुंहिंजे आका फरमायो त 5 शयुनि जो इल्म सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी ज़ात खे आ। डॉक्टर ॿुधायो धीउ या पुट आ, पर डॉक्टर नथो ॿुधाए सघे त आलिम थींदो या चोर थींदो, पढ़ियल थींदो या अणपढ़ियो थींदो, फ़क़ीर थींदो या अमीर थींदो, कहिड़े मरहले में ज़िंदगी गुज़ारींदो। मुंहिंजो पाक रब पंहिंजे कलाम मुक़द्दस में इहो बि खोले खोले सम्झाए रहियो आहे त काइनात जो जोड़नहार मां आहियां ऐं ॼाणा थो त इहो इंसान अॻिते हली कहिड़ा कम कंदो।
दोस्तों मो हदीस पे अमांखे ॿुधाई मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत जिब्राईल खां पुछो मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंजन शयुनि जो इल्म सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी ज़ात खे आहे। जिब्रील सवाल थो करे ऐं मुझो आका मदीने वारो मीर ॿुधाए थो। इन करे क़ुरान करीम में गुंजाइश आहे, पर हदीस इहो दरवाज़ो बंदि करण वारी आहे। मींहं वसाइण बाबति ऐं रहमन भेरड़ियुनि में छा आहे, इन जो मतिलबु तमामु वॾो आहे। जीअं अव्हांखे ॿुधाए आयुसि त माउ जी रहम में डॉक्टर ॿुधायो धीउ आहे या पुटु आहे, पर उन जे ऐबदार बिना ऐब ॼमण जी ख़बर डॉक्टर नथो ॾेई सघे। उन जे आलिम या जाहिल थियण जी ख़बर डॉक्टर नथो ॾेई सघे। इहो इल्मु मुंहिंजे पाक परवरदिगार जी ज़ात खे आहे। मींहं लहे अल्लाह जे इल्म में इहो बि आहे त जेसि ताईं ही दुनिया क़ाइमु रहंदी तेसि ताईं केतिरो मींहं किथे ऐं कॾहिं वसंदो ऐं केतिरी मुद्दत ताईं वसंदो या केतिरो फ़ाइदो ऐं नुक़सानु ॾींदो। असांजा मौसमियात खाते वारा सिर्फ़ ॿुधाए सघनि था बाबा हेतिरो मींहं पवंदो, फिलाणी तारीख़ पवंदो, फिलाणे इलाइक़े में पवंदो। उन वेझे वारे मींहं जो पतो त ॾसे सघनि था, पर उन मींहं मां फ़सुल खे केतिरो फ़ाइदो थींदो, वणनि खे केतिरो फ़ाइदो थींदो, जानवरनि खे केतिरो फ़ाइदो थींदो, इंसाननि खे केतिरो फ़ाइदो थींदो। मौसमी तब्दीलियूं कहिड़ियूं ईंदियूं, जीत ॼणिया कहिड़ा मरंदा कहिड़ा जीअंदा, इहो समूरो तसलसुल क़यामत ताईं कीअं हूंदो। वरी रब्बुल आलमीन इन मींहं खे न साॻी सरज़मीन ते कॾहिं वसाईंदो, इहो इल्मु सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजे पाक रब खे आहे। कॾहिं बि असांजा मौसमियात वारा ॿुधाए नथा सघनि। दोस्तो असांजो इल्मु जेको उन रब जे तरफ़ खां ॾिनल आहे, फ़क़ति एतिरी अॻकथी कंदा हो त हेतिरा ॾींहं मौसम हीअं रहंदी, हेतिरा ॾींहं अहिड़ा आसार हूंदा। सेटेलाइट असांखे वधि में वधि इहा ॻाल्हि ॿुधाए सघे थी, पर मुंहिंजो पाक परवरदिगार इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। ॾाढा चओ सुभान अल्लाह। उहो मुंहिंजो पाक परवरदिगार इरादो कंदो आहे दुनिया जे अंदरि साइंसदान खे उहे मसनूई आलात गॾु करण जी ज़रूरत आहे। डॉक्टर खे ऑपरेशन थिएटर में ज़रूरी शयूं गॾु करण जी ज़रूरत आहे। बिल्डिंग ठाहींदड़ इंजीनियर राज़े खे उन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे, पर मुंहिंजो पाक परवरदिगार चवंदो आहे कुन थी त उहा थी पवंदी आहे। दोस्तान गिरामी, अरहाम जेको अल्लाह ताला कलाम में फरमायो वयअलमु मा फिल अरहाम, अरहाम जमा जे सीगे में आयल अल्लाह, उन जो मक़सद आहे अल्लाह जे इल्म में हर हमल वारीअ जे पेट में जेको बि हमल आहे तंहिंजी समूरी ख़बर आहे। मतिलब त हिन दुनिया में जेकी बि जिन्सूं इंसान जिन्न हैवान नबातात यानी अरहाम रहमुन जे अंदरि रुगो इंसान न जीत ॼणा जानवर बि हूंदा आहिनि, उन्हनि जे रहमन वारनि बचनि जी बि मुंहिंजे पाक रब खे ख़बर आहे। उन्हनि सभिनी जे हमल जी हिकु ई वक़्तु उन पाक रब खे ख़बर आहे, पर उन खां वधीक इहा त हामिला थियण वारी मख़लूक जी ख़ुदि पैदा थियण खां अॻु उन्हनि जे हमलनि जी उन पाक परवरदिगार खे ख़बर आहे त कंहिंखे केतिरी औलाद थींदी। दोस्तान गिरामी, इंसानी तख़लीक़ जो अल्लाह ताला कलाम मुक़द्दस में केतिरनि जायुनि ते इरशाद फरमाए, हिदायत फरमाए या रहनुमाई फरमाए। अचो अल्लाह जे कलाम सूरह ज़ुमर खे पढ़ूं, आयत नंबर 6। खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन सुम्मा जअल मिनहा
ज़ौजहा व अंज़ल लकुम मिनल अनआमि समानियत अज़वाज यख़्लुक़ुकुम फ़ी बुतूनि उम्महातिकुम ख़ल्क़म मिन बअदि ख़ल्क़िन फ़ी ज़ुलुमातिन सलास ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम लहुल मुल्क ला इलाहा इल्ला हु फ़अन्ना तुसरफ़ून। उहो मुझो रब तो चवे अवां के हिक जीअ यानी आदम मां पैदा कयो, पोइ उन मां संदसि जोड़ो बणायई यानी आदम मां हवा पैदा कयईं, अवां लाइ चौपाए माल मां 8 क़िस्मनि जा जानवर नर ऐं मादी पैदा कयईं, जीअं उठ ऐं ॾाची, ढगो ऐं गऊं, घटो ऐं रिढ, बकर ऐं बकरी। ही सभु मुंहिंजे पाक रब जी मख़लूक आहे। उहो ई अवां खे दर्जे बदर्जे अवां जे माइरुनि जे पेट में हिकु बनावट खां पोइ ॿी बनावट में 3 ऊंदाहियुनि में पैदा कंदो आहे। हाणे 3 ऊंदाहियूं कहिड़ियूं कॾहिं डॉक्टर तव्हांखे न ॿुधायो हूंदो, पर अल्लाह जो कलाम ॿुधाए रहियो आहे। 3 ऊंदाहियुनि में ॿार जी तख़लीक़ जो मतिलबु त ॿार 3 परदनि जे करे ऊंदाहीअ में आहे। हिकु माउ जे पेट जो परदो, ॿियो माउ जी रिहम या गिभेरण जो परदो, टियों हिकु सन्नो परदो या झिली जंहिंमें रेम जे अंदरि ॿारो वेढ़ियल हूंदो आहे। ॼमण वक़्तु पहिरियां उहो परदो फाटंदो, पोइ ॿार जो माउ जी रिहम मां निकिरण या ॼमण जो सिलसिलो शुरू थींदो आहे। इहे 3 मरहला अल्लाह पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में खोले सम्झाया। उहो ई अल्लाह आहे जेको तव्हांजो पालनहार आहे, बादशाही उन जी आहे, उन खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ु नाहे। पोइ अवां खां केॾांहुं फेरो ॾेई काॾे पिया फेरो? पंहिंजे पाक परवरदिगार ऐं हक़ीक़ी पालनहार खे छॾे ॿियनि ॾांहुं रुजू छो था कयो? उन पाक परवरदिगार अञा बि फरमायो, या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुअबन व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुन ख़बीर। ए इंसानो, बेशक असां तव्हांखे हिकु मर्द ऐं औरत मां पैदा कयो। तव्हां जूं ज़ातियूं, क़ौमूं, कबीला या पाड़ा परवदिगार खां डिॼण वारो आहे। मतिलब त अल्लाह वटि ज़ात पात, रंग रूप, माल मता, गुरबत, शाहूकारी ऐं कंहिंजे वकार जी का हैसियत न आहे। अल्लाह त सभु कुझु ॼाणंदड़, पूरी ख़बर रखण वारो आहे। यादि रखो, तक़वा जो ताल्लुक़ बातिन सां आहे। हे मुंहिंजो बंदो, जंहिंखे दुनिया में मुरब शोहरत बि ॾिनी, इज़त बि ॾिनी, दौलत बि ॾिनी, इल्म बि ॾिनो, फहम बि ॾिनो, अकुल बि ॾिनो, इहो बंदो उन इल्म, फहम, अकुल, दानाई, माल, मिल्कियत, ज़र खे मूं रब जी रज़ा वास्ते केतिरो इस्तेमाल थो करे। ही दैन ज़िंदगी अल्लाह ताला जी ॾिनल हिकु अज़ीम नेमत आहे। उन पाक ज़िंदगी गुज़ारण में रब्बुल आलमीन असांखे पंहिंजी हक़ीक़त सम्झाई आहे। उहो मुंहिंजो मालिक मिठो फरमाए रहियो आहे, वलक़द ख़लक़नल इंसान व नअलमु मा तुवस्विसु बिही नफ्सुहु व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। ऐं बेशक असां इंसान खे पैदा कयो ऐं जेकी विसविसा संदसि दिलि में उभरनि था उहे बि ॼाणंदड़ आहियूं, ऐं असांखे संदसि शहरग खां वधीक वेझायूं। जेके न दिलि में रुगो विसविसा उभरनि था,
अल्लाह जो कलाम तो फरमाए वो बंदो रुगो सोचींदो आ, दिल में ख्याल आणींदो आ, दिल में तस्वुर कंदो आ। असां उन तस्वर खे भी सुञाणंदा आहियूं। इन जे करे मुंहिंजा महबूब कामिल मुर्शिद हज़रत ख्वाजा महबूब सजण साईं फरमाईंदा आहिनि त दिल में कहीं ॿिए जी जाइ न जोड़ियो, दिल अल्लाह जो घर आ। दिल जे अंदर उहो विहारियो जंहिंजो घर आ। उन दिल जो तस्वर अवां जो पाक परवरदिगार जी ज़ात ना हूंदो, उथंदे विहंदे घुमंदे फिरंदे इहो तसलसल हूंदो त रब्बुल आलमीन जी याद में हर वक्त अल्लाह 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 तस्वुर ऐं ख्याल हूंदो। तव्हां जी दिल दिमाग़ अवां जो ज़हन विसविसन ॾांहुं न वेंदो, अवां जो ख़्याल पाक रब सां जुड़ियल हूंदो। तूं रब खे ज़िक्र जे वास्ते दुआ घुरण जे वास्ते यादि कंदो वञ, रब तोखे ॾियण जे वास्ते यादि कंदो वेंदो। उहो पाक रब्बुल आलमीन अञा भी खोड़ सारियूं आयतूं आहिनि। मुझे पाक परवरदिगार पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस सूरतुल वाक़िया में फरमायो नहनु ख़लक़नाकुम फलौला तुसद्दिक़ून। असां ई तव्हां खे पैदा कयो, पोइ ए इंसानो तव्हां वरी जीअरण खे छो नथा सचो समझो। रब्बुल आलमीन फहम अकुल अदराक सां समझाए थो, इंसान असां तव्हां खे पैदा कयो आ, छा तव्हां मरंदा कोन? अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। उहा ज़ात जे पैदा फरमायो मौत ऐं हयातीअ खे तव्हां खे आज़माए तव्हां मां केरु आहे जेको नेक अमल करण वारो आहे, केरु आहे जेको चङा अमल करण वारो आहे। अल्लाह जो कलाम चङनि अमलनि जी ॻाल्हि थो करे। मौत ऐं ज़िंदगी दुनिया जो मरहलो, ए इंसान ख़बर पई तव्हांजा चङा अमल दुनिया में कयल उन्हनि जो सुहिणो बदिलो मिलण वारो आहे, उन जो इनाम एज़ाज़ ता थियण वारो आहे, रब्बुल आलमीन जे तरफ़ खां कुझु हासिल थियण वारो आहे। तॾहिं रब्बुल आलमीन फरमायो त मूं अल्लाह मौत ऐं हयाती खे इन जे लाइ पैदा कयो आहे त अव्हां उन जे मक़सद खे सम्झो था या न। ने साॻी आयत खां पोइ अल्लाह साईं फरमायो अफ़रअयतुम मा तुमनून। छा भला तव्हां ॾिठो आहे पंहिंजी पैदाइश ते गौर कयो आहे त गलीज़ कतरो जेको अव्हां जे जिस्म मां निकिरंदो आहे, उन गलीज़ कतरे मां सुहिणी सूरत केरु पैदा कंदो आहे? कपड़े खे लॻे त कपड़ो पलीत, पाण खे पुछां पई लॻंदी, नफ़रत पई ईंदी। रब तो चवे बंदा तो कॾहिं सोचियो आहे तूं उन पंहिंजी असलियत ते दुनिया में गुरूर ऐं तकब्बुर, दुनिया जे सरज़मीन ते पंहिंजे हक़ीक़त खे भुलाइण वारा अंतुम तख़लुक़ूनहु अम नहनुल ख़ालिक़ून। छा उन ॿार खे अव्हां ख़लक़ियो था या असीं ख़लक़ण वारा आहियूं? नहनु क़द्दरना बैनकुमुल मौत वमा नहनु बिमस्बूक़ीन। असां में दुनिया वारी ज़िंदगी ऐं आख़िरत वारी ज़िंदगी जे विच में मौत मुक़रर या हाइल कयो आहे, यानी तव्हांखे ज़रूर मरणो आहे ऐं असीं को उन ॻाल्हि खां आजिज़ न आहियूं त क़यामत न ईंदी। अल्लाह साईं फरमाए थो अला अनुबद्दिल अमसालकुम व नुनशिअकुम फीमा ला तअलमून। ऐं असीं इन खां बि आजिज़ न आहियूं त असां तव्हां जहिड़नि खे बदिलाए ॿियो कुझु पैदा कयूं। रब भोलो बांदर करे त करे सघे थो, कहीं ॿी जिन्स में तब्दील करे त करे सघे थो। अल्लाह साईं फरमायो आहे वनुनशिअकुम फीमा ला तअलमून। ऐं अव्हां खे कंहिं अहिड़ी शिकिल में पैदा कयूं जो अव्हां ॼाणंदा ई न हुजो तव्हांजी असलियत कहिड़ी हुई। अल्लाह जो कलाम
एहसास ॾियारे रहियो आहे या तव्हांखे बदिलाए ॿी क़ौम में आणियो। ही त अल्लाह जो एहसान आहे जो इंसान बनायई, मुस्लमान बनायई, पंहिंजे महबूब जो उम्मती करे पैदा कयईं। क़ुरान पाक जे अंदर इहो असां ऐं अव्हां उम्मतिन जे लाइ सबक़ आहे। अॻिते अल्लाह ताला फरमायो वलक़द अलिमतुमुन नशअतल ऊला फलौला तज़क्करून, ऐं यकीनन तव्हां पंहिंजी पहिरें पैदा थियण खां त वाक़िफ़ ई आहियो, पोइ भला छो नथा सबक़ या नसीहत पिरायो। अल्लाह पहिरियां उन गलीज़ कतरे जो मिसाल ॾेई चयो तो भला जे ख़बर न हुयव त मूं रब तव्हांखे ॿुधायो तव्हांजी असलियत छा आहे। हाणे वरी अल्लाह साईं फरमाए थो त तव्हां उन पंहिंजी असलियत ते करे गौर कयो आहे। तव्हांजी उहा असलियत छा आहे, अव्हांजी उहा तख़लीक़ छा आहे। अचो अल्लाह जे कलाम सूरह दहर खे पढ़ो। इब्तिदाई आयतूं अल्लाह ताला 29 पारे में इरशाद फरमायो हल अता अलल इंसाने हीनुम मिनद्दहर लम यकुन शैअम मज़कूरा। छा इंसान खे को अहिड़ो वक़्तु यादि आहे त उन ते ज़माने में अहिड़ो वक़्तु बि गुज़रियो जो हू का शइ न हो जंहिंजो को ज़िक्र कयो वञे, यानी संदसि को वजूद ई न हो जंहिंजो नालो वरितो वञे या ज़िक्र कयो वञे। इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा। बेशक असां इंसान खे पीउ माउ जे गॾियल गलीज़ कतरे मां पैदा कयो त संदसि परखल हूं यानी आज़मायो, तंहिं करे असां खेसि ॿुधण वारो ऐं ॾिसण वारो बणायो। क़यामत में के काफ़िर चवंदा असां ॾे नबी न आया हा, असां हक़ जो पैगाम न ॿुधो हो। के चवंदा असां आज़ानूं न ॿुधियूं हो, के हज रोज़े जे अहकामनि जो इनकार कंदा। लेकिन अल्लाह जो कलाम गवाही ॾेई रहियो आहे त ए इंसान तोखे मूं ॾिसण वारो बि बणायो त ॿुधण वारो बि करे पैदा कयो आहे। तूं काॾे वेंदे, कहिड़ा कूड़ हणंदे, तुंहिंजा उज़वा गवाही ॾींदा। तूं न ॻाल्हाईंदे, हिकिड़ो इंसान चवंदो मुंहिंजा मौला मूंखे ख़बर न आहे। रब्बुल आलमीन उन जी ज़ुबान ते मुहर लॻाईंदो, क़दमनि खां पुछो वेंदो, पेर चवंदा हा मुंहिंजा मौला ही गुनाह जे इरादे खां असांखे वठी वियो हो। अखियूं चवंदियूं हा मुंहिंजा मौला हिन इहो गुनाह कयो हो। कन चवंदा हा मुंहिंजा मौला इहे ॻाल्हियूं हिन ॿुधियूं हो। हथ चवंदा हा मुंहिंजा मौला इहे गुनाह हिन कया हा जन में असां इस्तेमाल थिया हुआसीं। ए बंदा अल्लाह साईं क़ुरान करीम में फरमायो त तोखे ॾिसंदड़ बि बनायो आहे, ॿुधंदड़ बि बनायो आहे। तूं न नाबीन ही न ॿोड़ो आहे, पोइ छाजे करे उन असली हक़ीक़त खे विसारे वेठो आहे। इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरुन व इम्मा कफूरा। मुख्तलिफ मसलक, मुख्तलिफ मजहब, मुख्तलिफ गिरोह अल्लाह जो कलाम रहनुमाई करे रहियो आहे। बेशक असांखे वाट ॾेखारे छॾी, पोइ हू शुक्र कंदड़ थिए या इनकार कंदड़ थिए। यानी इंसान खे ॾिसंदड़ ॿुधंदड़ बणाए हक़ जी वाट बि ॾेखारियोसीं त ग़लति राह जे बि मुआमलनि खां वाक़िफ़ कयोसीं। उन इंसान जी मर्ज़ी आहे उहो हक़ ऐं हिदायत ते हले या ग़लति रस्तो वठे। इन्ना अअतदना लिल काफ़िरीन सलासिल व अग़लालन व सईरा। जन इनकार कयो काफ़रन, बेशक असां काफ़रन लाइ ज़ंजीर ऐं
विकट ऐं भड़कंदड़ बाह तैयार करे छॾी आहे। ए दोस्ताने गिरामी, मुंहिंजे पाक परवरदिगार असां अव्हां जे उन इंसानियत जी असलियत जे बाबति केतिरियुनि आयतुनि में खोले खोले सम्झायो त इंसान तूं पैदा छाजे लाइ थियो आहे, तोखे ॾिसंदड़ बि बनायो आहे, ॿुधंदड़ बि बनायो आहे। तो करे इन ते गौर कयो आहे त असां पंहिंजी असलियत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं था या न। मां मिसाल ॾींदो आहियां, ही माइक आहे साइंसदान ठाही मशीन जे ज़रिए, इको साउंड जे ज़रिए, यूनिट जे ज़रिए आवाज़ खे बुलंद करे इन माइक जे ज़रिए ॻोठ में शहर में पढ़ला वियो। मिस्त्री ख़ुशात जंहिं मक़सद लाइ पैदा कई वई, ठाही वई, उन माइक पंहिंजो मक़सदु ॾिनो। मिस्त्री पखो ईजाद कंदो आहे हवा जे, पर जेकॾहिं उबतो हले हवा न ॾींदो त साइंसदान परेशान थी वेंदो त यार मुंहिंजो मक़सदु पैदा जेको हो उहो हासिल न थियो। अहिड़ी तरह सां सिज खे अल्लाह ताला रोशनी लाइ पैदा फरमायो, रोशनी ॾेई रहियो आहे, चंड चांड्रोकी ॾेई रहियो आहे, सितारनि जी चमक दमक आहे, वण टिण पंहिंजूं काठियूं मेवा ऐं पननि मां फ़ाइदा ॾेई रहिया आहिनि। हजर शजर बर्रो बगर पंहिंजे मक़सद में कामयाब ऐं कामरान आहे। ए इंसान, तूं असां पंहिंजे गिरेबान में झाती पाए पाण खां पुछूं त जंहिं मक़सद लाइ अल्लाह जी ज़ात असांखे पैदा कयो उन मक़सद ते क़ाइमु आहियूं या न।